दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सोमरो। दादू में बिजली जी बदतरीन लोड शेडिंग के खिलाफ सापिन शहरन ऐं समाजी अगवाणन जो वापडा के करप्ट तरीन निज़ाम के खिलाफ AC ऑफिस वापडा की गेट ते कैंप कायम। भुख हड़ताल कैंप ते वेठल शहर इंसाफ़ी तोड़े समाजी अगवान आफ्ताब अहमद जमाली, वासिफ आज़ाद सोमरो, सिकंदर अली पंवर, फराज जमाली, इब्राहिम जमाली, इनायतुल्ला, अंस बुरगड़ी, रसूल बख्श सारियो आमिर सोमरो मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त आवाज़ न्यूज़ दादू असांजो मुतालबो मेन मुतालबो आहे त जिते अरिड़हं ॾींहं जिते ट्रांसफार्मर सड़ी थो वञे, दादू जो शहर जो कहिड़ी बि घिटी कहिड़े पाड़े जो ट्रांसफार्मर सड़े, हंगामी बुनियाद ते उहो ट्रांसफार्मर 5 कलाकनि जे अंदरि हणी ॾियनि। इहो असांजो मेन मुतालबो आहे। ॿियो असांजो मुतालबो आहे त जेतिरी एक्सप्रेस ते लोड शेडिंग कनि था ओतिरी असांजे शहर में लोड शेडिंग कंदा। इन में ॿराए न आहे, ॿियो कंहिं बि क़िस्म जो मुतालबो असांजो न आहे। इहो ई असांजो मुतालबो आहे। दादू ज़िलो पाकिस्तान जो गर्म तरीन ज़िलो आहे, सो वापदा के आला ऑफिसरन के खपे त हिन गर्म तरीन ज़िले के लेनेंसी ॾिनी वञे। ऐं घटि में घटि हिते ॾिसो, पहिरीं खुलियल घर हूंदा, हींअर बंदि घर थी विया आहिनि। हिकिड़े घर में 10 घर ठही विया आहिनि, बिल्डिंगूं ठही वियूं आहिनि, माण्हुनि जो साह थो वञे। 52, 51, 53 गर्मी आहे, माण्हू मरनि था। ख़ुदा कुझु हया कयो, कुझु शर्म कयो, दादू वारनि खे लेनेंसी ॾियो। मन मस्ती आहे, कंहिं बापडा वारे जो नंबर कोन थो लॻे, हिन जे पी जी जागीर आहे। असांजे अवाम जे टैक्स मां जेको आहे पलजनि था, जेकॾहिं असांखे खसियो वञे थो। ऐं 52 खां 51 सेंटीग्रेड जी हिन गर्मी जे माहौल में बिजली न हुजणु दोज़ख जे बराबरि आहे।